पाकिस्तान पीपल्स पार्टी जी धुरियुनि में हाणे इहे ॻाल्हियूं तेज़ी सां गर्दिश करे रहियूं आहिनि त बरसातुनि ऐं ॿोॾि में जिते 1.5 करोड़ माण्हू मुतासिर थिया आहिनि उते हाणे शायदि वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो इक़्तिदार बि लुढ़ी वेंदो। पीपल्स पार्टी सां वास्तो रखंदड़ केतिरनि ई असेंबली मेंबरनि वॾे वज़ीर जी तब्दीली लाइ पार्टी क़यादत सां राब्ता तेज़ करे वरिता आहिनि। जॾहिं त शहदाद कोर्ट में इहा सूरत हाल उन वक़्तु तब्दील थी जॾहिं मीर नादिर मक्सी, बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं फरियाल टालपुर जी मौजूदगी में मुराद अली शाह खे चयो त संदसि नाक़ुस हिकमत अमली सबबि समूरो सूबो ॿुॾी वियो आहे। नादिर मक्सी चयो त हू संदन साम्हूं बरसाती पाणी कढी ॾेखारे सघे थो। इन ते वॾो वज़ीर ख़ामोश थी वियो, जंहिं बैदि बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं फरियाल टालपुर, इम्तियाज़ शेख, नादिर मक्सी ऐं सुहेल अनवर सियाल सां मुलाक़ात कई, जंहिंमें वॾो वज़ीर शामिल न हो। हिन अहम इजलास बाबति अॻकथियूं कयूं पियूं वञनि त कुझु MPAs रुॻो इन लाइ कावड़ियल आहिनि छो त खेनि नज़रअंदाज़ करे DCs ज़रिए मुतासिरनि खे इमदादी सामान ॾिनो पियो वञे, जॾहिं त वरी कुझु इन ॻाल्हि ते कावड़ियल आहिनि त मुतासिरनि खे सामान न पियो मिले। पार्टी क़यादत फ़िलहाल कावड़ियल MPAs खे ख़ामोश रहण जी सलाह ॾिनी आहे, जॾहिं त पार्टी में वॾे वज़ीर जी तब्दीली जूं ॻाल्हियूं बि हली रहियूं आहिनि। नएं वॾे वज़ीर लाइ मीर नादिर मक्सी, नासिर हुसैन शाह ऐं इम्तियाज़ शेख जा नाला वरिता पिया वञनि। यादि रहे त गुज़िरियल महीने अवामी आवाज़ वॾे वज़ीर जी तब्दीली बाबति ख़बर ॾींदे ॿुधायो हो त वॾ वज़ारत लाइ 3 नालनि ते ग़ौर कयो पियो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk